अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 28 अगस्त 2026 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अमल इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। इस्लामाबाद में मासूम गुल मुरझाइजी विया आहिनि। मासूम गुलनि जो ईअं सड़ी वञणु केॾो वॾो अलमियो आहे, पर तारीख़ शायदि आहे त पाण तारीख़ मां कॾहिं बि न आहे सिखियो। माज़ी जा वाक़िआ ॿुधाइनि था त कीअं इंसानी जिस्म सड़ी वेंदा आहिनि। मासूम गुलनि जो ईअं सड़ी वञणु हुकूमती बेहसी ते केतिरा ई सवाल उथारे वियो आहे। हाणे सवाल रुॻो इहो न आहे त जवाबदार पधिरा थी सघंदा या न, पर सवाल इहो आहे त बल्दिया सान्हे जे जवाबदारनि ख़िलाफ़ छा थियो जो हिननि मासूमनि जा क़ातिल कंहिं मंतक़ी अंजाम ताईं पहुची सघंदा। इन समूरी सूरतहाल ते सामी मेमण जो लिखियलु लेख अवांजे समातनि जी नज़र कबो। सिंधियुनि लाइ वतन हाणे रुॻो यादनि में मौजूदु आहे। इन सूरतहाल ते नामियारे लेखक हसन मुजतबा जी लिखणी बि प्रोग्राम में शामिलु हूंदी। वधंदड़ जबर ऐं खाॿी धुर जे किरदार बाबति आफ़ताब चांडियूं जे लेख मां चूंड फ़र्क़ अवांजे समातनि जी नज़र कबा त सिंध धरती जे आजपे वारे क़ौमी हक़ बाबति बि वीचारींदासीं। कराची जो केस जी आख़िरी क़िस्त अवांजे समातनि जी नज़र कबी। हीअ अहम लिखणी नामियारे लेखक मोहम्मद इब्राहिम जोयो जी लिखियलु आहे। मुख़्तलिफ़ तबसरा तजिया प्रोग्राम जो हिसो हूंदा। सभ खां पहिरियां इस्लामाबाद सान्हे जा वर्क वरायूं था ऐं अवांजे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत लेखक सामी मेमण जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। कॾहिं कराची जे बल्दिया टाउन जी हिकु फैक्ट्री मां उथंदड़ दूंहें सॼे मुल्क जे ज़मीर खे लोॾे छॾियो हो ऐं अॼु इस्लामाबाद जी सभ खां वॾी सरकारी अस्पताल पिम्स जे नवनि जावल ॿारनि जे वार्ड मां उथंदड़ दूंहें हिकु भेरो ॿीहर इहो सुवालु असांजे साम्हूं आणे बीहारियो आहे त आख़िर असांजे निज़ाम इंसानी हयातियुनि जी क़ीमत केतिरी आहे। हीअ रुॻो हिकु बाहि न आहे, हीअ रुॻो कुझु नवनि जावल ॿारनि जे मौत जो वाक़ियो न आहे, पर हीअ रियासती निज़ाम ऐं अस्पताल इंतिज़ामिया हिफ़ाज़ती इंतिज़ामनि ऐं असांजी इज्तमाही बेहसी ते केतिरा ई सवाल उथारींदड़ वाक़ियो आहे। 26 अगस्त 2026 जी सुबुह पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस जी मदर एंड चाइल्ड हेल्थ वार्ड जी 3 मंज़िल ते बाहि भड़की उथी। इख़्तियारनि मूजिबि वार्ड में 15 नवनि जावल ॿारनि खे दाख़िल कयो वियो हो, जिन मां 14 फ़ौत थी विया, जंहिं ते हिकु ॿार खे बचायो वियो। पर इहे बि इतला आहिनि त बची वियल ॿार बि हयाती वञाए छॾी हुई। इतलाउनि मूजिबि बाहि सुबुह जो लॻभॻि 6:54 ते लॻी। उहे ॿार केरु हुआ? कंहिं जूं अखियूं शायदि कुझु कलाक अॻु खुलियूं हुयूं, कंहिं अञा दुनिया खे सही नमूने ॾिठो बि न हो। कंहिं पीउ पंहिंजे ॿार जो नालो सोचियो हूंदो, कंहिं माउ उन लाइ कपिड़ा संभाले रखिया हूंदा, कंहिं घर में हिकु निढड़ी जान जे अचण ते ख़ुशियूं मल्हायूं वियूं हूंदियूं। पर हिकु बाहि उन समूरनि ख़्वाबनि खे साड़े रख में तब्दील करे छॾियो। सभ खां वधीक दिलि ॾुखोईंदड़ ॻाल्हि इहा आहे त मुतासिर ख़ानदाननि इस्पताल जे इंतिज़ामनि ऐं इमदादी कार्रवाई बाबति संगीन सवाल उथारिया आहिनि। कुझु वालदेन ऐं अखियुनि ॾिठनि शाहिदनि दावा कई आहे त वार्ड में अमलो मौजूदु न हो। नवनि जावल ॿारनि जे यूनिट जो दरवाज़ो बंदि हो ऐं मदद पहुचण में देरि थी। ॿिए तरफ़ सरकारी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त इतला मिलण खां पोइ रेस्क्यू टीमूं फौरी तौर ते पहुची वियूं हुयूं। उन्हनि मुतज़ाद दावाउनि जी हक़ीक़त हाणे आज़ादु शफ़ाफ़ ऐं ग़ैर जानिबदार तहक़ीक़ खां ई साम्हूं अचणु घुरिजे। हिते सुवालु रुॻो इहो न आहे त बाहि कीअं लॻी, असुलु सुवालु इहो आहे त बाहि लॻण खां पोइ उन्हनि ॿारनि खे बचाइण जो मुकमिल इंतिज़ाम छो मौजूदु न हो। जेकॾहिं नवां जावल ॿार
इनक्यूबेटरनि में हुआ, ऑक्सीजन ते हुआ ऐं पाण हलण फिरण जे क़ाबिल न हुआ त उन्हनि लाइ हंगामी मुंतक़िली जो मनसूबो किथे हो? जेकॾहिं वार्ड में ऑक्सीजन मौजूदु हुई त बाहि खां बचाव जा ख़ासि इंतज़ाम किथे हुआ? जेकॾहिं इमारत में फायर सेफ्टी जो निज़ाम मौजूदु हो त पोइ उहो उन वक़्तु किथे हो जॾहिं उहे मासूम ज़िंदगियूं मदद लाइ बेवस हुयूं? सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल मूजिबि बाहि मुमकिन तौरु अहिड़े कंडीशन में धमाके खां पोइ लॻी ऐं ऑक्सीजन जी मौजूदगी सबबि बाहि तेज़ी सां पखिड़िजी वई। तंहिं हूंदे बि बाहि जो हतमी सबबु ऐं ज़िम्मेवारी तहक़ीक़ात खां पोइ तइ थी सघे थी। वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत कई, जॾहिं त वफ़ाक़ी सिहत वारे सेक्रेटरी मोहम्मद असलम गौरी खे मुअतल कयो वियो ऐं आला सतही जांच कमेटी पिणु क़ाइमु कई वई आहे। पर सवाल इहो आहे त छा कंहिं ऑफिसर जी मुअतली सां उहे ॿार वापसि अची सघनि था? छा कंहिं माउ जे सीने मां उहो दर्द कढी सघिजे थो जंहिंजो ॿारु संदसि अखियुनि आॾो सड़ी मरी वियो? छा कंहिं पीउ लाइ इहो जवाबु काफ़ी हूंदो त जांच जारी आहे? न, पाकिस्तान इन खां अॻु बि अहिड़ा सानिया ॾिसी चुको आहे। 11 सेप्टेम्बर 2012 ते कराची जे बल्दिया टाउन में अली इंटरप्राइज़ जी फैक्ट्री में ख़ौफ़नाक बाहि लॻी, जंहिंमें 250 खां वधीक मज़दूर हयातियूं विञाए वेठा। आलमी महिनत वारे इदारे मूजिबि उन साने में 255 खां वधीक मज़दूर फ़ौत थिया ऐं केतिरा ई ज़ख़्मी थिया। उते बि सुवाल उथिया हुआ, हिफ़ाज़ती इंतज़ाम किथे हुआ? हंगामी रस्ता छो न हुआ? मज़दूरनि जे जानियुनि जी हिफ़ाज़त छो न कई वई? क़ानून ते अमल छो न करायो वियो? वक़्तु गुज़री वियो, जांच थी, अदालतूं लॻियूं, फ़ैसिला आया, अपीलूं थियूं, एतिरी क़दुरु जो 2026 में सुप्रीम कोर्ट बल्दिया फैक्ट्री केस में सज़ा याफ़्ता 2 माण्हुनि जूं सज़ाऊं बि कालदम करार ॾेई छॾियूं। पर सभ खां वॾो सुवाल अॼु बि ज़िंदा आहे, छा असां बल्दिया फैक्ट्री साने मां कुझु सिखियो? जेकॾहिं सिखियो हुजे हा त शायदि अॼु पिम्स जे 9 जावल ॿारनि जा लाश ताबूतनि में न वञनि हा। हीअ सान्हो रुॻो पिम्स अस्पताल जी इंतिज़ामिया जो मसइलो न आहे, हीअ सॼे सरकारी सिहत वारे निज़ाम लाइ हिकु आइनो आहे। सरकारी अस्पतालनि खे किरोड़े रुपयनि जा बजट मिलनि था, इमारतूं ठहनि थियूं, मनसूबा जोड़िया वञनि था, इफ़्तिताह बि थिए थो, बयान जारी थियनि था, पर छा कंहिं बि बजट जी पहिरीं तरजीह इंसानी जान जो तहफ़ुज़ आहे? अस्पताल में जदीद मशीनूं हुजनि पर फायर सेफ्टी न हुजे, वॾा वॾा वार्ड हुजनि पर हंगामी निकिरण लाइ महफ़ूज़ रस्तो न हुजे, डॉक्टर हुजनि पर एमरजेंसी तरबियत याफ़्ता अमलो मौजूदु न हुजे, बजट हुजे पर निगरानी न हुजे त पोइ उहो निज़ाम मरीज़नि खे इलाज ॾींदो या ख़तरो? हिकु नओं ॼावल ॿारु जंहिंखे रियासत खां कुझु बि न घुरिजे, हू न वोट ॾेई सघे थो, न एहतिजाज करे सघे थो, न ई पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ु उथारे सघे थो। संदसि वाहिद ताक़त संदसि वालदेन जी उमेदु हूंदी आहे। उहे वालदेन पंहिंजे ॿार खे अस्पताल उन यकीन सां दाख़िल कराइनि था त रियासत जी छत हेठि संदन ॿारु महफ़ूज़ हूंदो। जेकॾहिं अस्पताल बि महफ़ूज़ न रहे त आम माण्हू केॾांहुं वञे? पिम्स जो सानियो असांखे हिकु बुनियादी हक़ीक़त यादि ॾियारे थो, हादसा हमेशह ओचितो न थींदा आहिनि। केतिरा ई हादसा ग़फ़लत, कमज़ोर निगरानी ऐं हिफ़ाज़ती असूलनि खे नज़रअंदाज़ करणु सबबु जनम वठंदा आहिनि। उन करे जांच रुॻो काग़ज़ी कार्रवाई न हुजणु घुरिजे। इहो मालूम थियणु घुरिजे त फायर सेफ्टी सिस्टम आख़िरी भेरो कॾहिं चेक कयो वियो, हंगामी रस्ता फ़ाल हुआ या न, फायर अलार्म कमु करे रहिया हुआ या न, उन वक़्तु वार्ड में केतिरा डॉक्टर, नर्सूं ऐं मुआविन अहलकार मौजूदु हुआ, 9 ॼावल ॿारनि खे हंगामी हालत में मुंतक़िल करण जो मनसूबो छा हो, ऑक्सीजन जे इस्तेमालु ऐं फायर सेफ्टी जे घुरिजनि ते अमल कयो वियो या न, ऐं सभ खां अहम सुवाल इहो त जेकॾहिं अॻु में का शिकायत या हिफ़ाज़ती खोट मौजूदु हुई त उनखे ख़तमु छो न कयो वियो? वालदेन जे इल्ज़ामनि खे बि नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। उन्हनि जे आवाज़ में ॾुख जो आवाज़ु आहे, ऐं जेकॾहिं उन दाह खे ॿुधी रियासत न जाॻे त पोइ सुवाल रुॻो अस्पताल इंतिज़ामिया खां न पर सॼे निज़ाम खां आहे। आख़िर हिन मुल्क में हिकु मासूम इंसानी जान जी क़ीमत केतिरी आहे? पिम्स साने वारी सूरतहाल ते ही असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। सामी मेमण जो लिखियलु लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
प्रोग्राम मंज़रनामे में आऊं अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अवीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त इहे सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। साईं हुसैन बख्श थेबो लिखे थो, बलूचिस्तान जे सरमचारनि तरफ़ां ताज़ो जाफ़र एक्सप्रेस वारो वाक़ियो थियो हो। मोरे वटि राति जो वैन बीठी लही, होटल ते चांहि पे पीती, टेबल ते रखियल अख़बार पे ॾिठी। साम्हूं वेठल नौजवान चयो, साईं सरकार कूड़ पई ॻाल्हाए। आउं ख़ुदि उन गाॾी में हुअसि। हुननि औरतनि ॿारनि पोढ़नि खे लाहे रवानो कयो हो। अॼु सोचां थो, सोराब जहिड़े पुरमन शहर ते जेट जहाज़नि सां अंधाधुंध बमबारी करे मासूम ॿार औरतनि पोढ़नि खे ज़ख़्मी कयो ऐं मारे छॾियो। सोचां थो ईअं त फ़क़्ति फाशिस्ट हिटलर कयो हो। तारीख़ जा वर्क वरायां थो। ही उहे साॻिया आहिनि जिन पहिरीं जंग अज़ीम में काबे में पनाह वठंदड़ तुर्कनि ते गोलियूं हलायूं हुयूं। ही उहे साॻिया आहिनि जनरल न्याज़ी जंग जे आख़िरी ॾींहंनि में पंहिंजनि जोड़ेवाल अलबदर ऐं अलशम्स सां मिली रुॻो ढाका मां 49 फिज़िशियन, 42 सुप्रीम कोर्ट जा वकील, 13 अख़बारी एडिटर ऐं सहाफ़ी, तमामु वॾे तइदाद में प्रोफेसर ऐं उस्तादनि खे मारे छॾियो। उन दौर जूं आलमी अख़बारूं उथलायो। बंगाली औरतुनि सां, संदन ज़नाबिल जबर सां आलमी रेड क्रास, न्यूयॉर्क टाइम्स, गार्जियन, वाशिंगटन पोस्ट जो रिकॉर्ड भरियल ॾिसो। तव्हां ख़ुदि पढ़ी सघो था। कुझु अहवाल ब्रिगेडियर सदीक़ सारग जे किताब मैंने ढाका डूबते देखा में मौजूदु आहे। तव्हांजो वास्तो दुनिया जी कमीणी ख़लाई मख़लूक़ सां आहे। उन करे निंडूं छॾियो। हर माण्हू जेको करे सघे थो उहो करे लिखी सघो था। हिननि इंसानियत दुश्मननि, सिंध दुश्मननि ख़िलाफ़ तव्हांजो हर लफ़्ज़ मज़ाहिमत आहे। तव्हां ॻोठाणियूं कचहरियूं करे सघो था। अव्हां जो उन रुख़ में खयल हर क़दम आज़ादी लाइ मज़ाहिमत आहे। तव्हां तनज़ीम कारी था करियो, पंफलेट पोस्टर था लिखो, तव्हांजो हर लफ़्ज़ मज़ाहिमत आहे। तव्हां मज़ाहिमती अदब, शाइरी, कहाणियूं तख़लीक़ करियो था, उहा क़ौमी मज़ाहिमत आहे। 7 करोड़ सिंधी माण्हू तव्हांजी असल ताक़त आहिनि। जे उन्हनि पहिरें उघाड़नि खे भाकुरनि में भरे पाण सां मिलायो त सिंध जी सदियुनि जी ग़ुलामी जूं ज़ंजीरूं टड़काट करे टुकड़ा टुकड़ा थी वेंदियूं। तव्हां सुठो ॻाल्हाए सघो था। तव्हांजो लेक्चर मज़ाहिमत आहे। अहिड़नि सभिनी अमलनि जो गॾियल नारो आज़ादी लाइ जदोजहद हूंदो आहे। मुंहिंजो वालिद साहिबु चवंदो हो, रब साईं साम्हूं दुश्मन बि मुड़ुसु माण्हू ॾिजां। बाबा साईं जो मफ़हूम हो त मुड़ुसु माण्हू दुश्मन पुठियां वार न कंदो, न्याणी सियाणी जी साञा कंदो, साम्हूं मुंहां मुंहुं विढ़ंदो। तव्हांजो वास्तो दुनिया जे रज़दन ऐं ज़ालिम दुश्मन सां आहे। नफ़्सियात ऐं तारीख़ जो इल्मु सम्झाए थो त अहिड़े क़िस्म जा माण्हू अंदरि ताईं बुज़दिल हूंदा आहिनि। सो भाड़ियुनि खां डिॼण बजाए कंध मथे करे जियो। सिंध पंहिंजी अमड़ आहे, जंहिंजी आज़ादी उनजो कैनाती हक़ आहे। नामियारो लेखक इंसानी हक़नि जो कारकुन हसन मुज्तबा लिखे थो, अगस्त विरहाङे जे ॿारनि लाइ हिकु बेरहम महीनो आहे। जिन माण्हुनि विरहाङो पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, उन्हनि उन तजुर्बे खे पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में यादि रखियो। सिंध जे मशहूरु लेखक ऐं ड्रामा निगार मुमताज़ मिर्ज़ा पंहिंजे बालकपण जे यादनि में लिखियो, जॾहिं सुबुह जो असीं स्कूल पहुतासीं त असांजे हिंदू उस्ताद असांखे ॿुधायो त अॼु क्लास न थींदा। ॿिए ॾींहं ताईं हू असांजो उस्ताद न रहंदो। हाणे उन्हनि खे ही मुल्क छॾिणो पवंदो। असां वटि हिकु नओं मुल्क पाकिस्तान आहे, उन्हनि खे हिंदुस्तान वञिणो पवंदो। थोरी देरि खां पोइ असेंबली जी घंटी वॻी, पर क्लास न थिया। उन जे बदिरां मिठायूं विरहायूं वियूं। मिठायूं मिलण ते असां ख़ुशि थियासीं। आख़िर में असीं ॾाढी ख़ुशी सां घर मोटी आयासीं। पंजाब, बंगाल, बिहार, उत्तर ओलह, सरहदी सूबो, मरकज़ी सूबा ऐं गॾियल सूबा जी भेट में सिंध शुरूआती तौरु निस्बतन पुरमन रही। हिते वॾे पैमाने ते तशदुद 1948 जी शुरूआति ताईं शुरू न थियो। केतिरा ई हिंदू ऐं सिख विरहाङे मां बची वञण बावजूदि आख़िरकार पंहिंजी सिंध खां महरूम थी विया। पर केतिरनि सिंधी हिंदुनि लाइ 6 जनवरी 1948 खां पोइ सिंध कॾहिं बि साॻी न रही।
कराची, हैदराबाद, नवाबशाह, सखर ऐं सूबे जे ॿियनि इलाइक़नि मां तशदुद जूं ख़बरूं अचणु लॻियूं, जंहिंखां पोइ उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान मां वॾे अंग में पनाहगीर सिंध में पहुता। हर को सिंध छॾणु न पियो चाहे। उन्हनि माण्हुनि मां जिन सिंधियुनि खे पंहिंजे वतन न छॾण जी तलक़ीन कई, दादा थांवरदास लीलाराम वासवाणी बि शामिलु हो, जेको हिकु इज़त वारो तालीमदान, इंसान दोस्त, सूफ़ी आलिम ऐं रूहानी अॻवान हो। हुन हैदराबाद में मीरा गर्ल्स हाई स्कूल क़ाइमु कयो हो। विरहाङे खां पोइ वासवाणी मुबीना तौरु पंहिंजे पोलगनि खे सलाह ॾिनी त सिंध में रहनि ऐं उन धरती जी ख़िदमत कनि जिते हू पैदा थिया हुआ। केतिरनि ई माण्हुनि सां सलाह ते अमल कयो। 11 सितंबर 1948 ते पाकिस्तान जे बानी मोहम्मद अली जनाह जी वफ़ात जी ख़बर ॿुधण खां पोइ वासवाणी विर्त रखियो ऐं क़ुर शरीफ़ जी तिलावत कई। विर्त जी पुॼाणी ते हुन पंहिंजी मज़हबी रिवायत मूजिबि साथी इबादत कंदड़नि में मिठाइयूं विरहायूं, पर कुझु माण्हुनि इहा अफ़वाह पखेड़ी त हुन जनाह जी वफ़ात जी ख़ुशी में मिठाइयूं विरहायूं हुयूं। ओचितो ई घर ख़तरनाक बणिजी वियो। वासवाणी खे मुबीना तौरु इख़्तियारियुनि तरफ़ां चयो वियो त खेसि या त हिंदुस्तान वञणो पवंदो या वरी नओ आबादियाती दौर खां विरसे में मिलियल क़ानूननि तहत गिरफ़्तारी जो ख़तरो क़बूलु करणो पवंदो। साॻिए क़िस्म जो दॿाउ अदीबनि, फ़नकारनि ऐं सियासी कारकुननि खे बि साम्हूं आयो। गोबंद माली, कीरत बाबाणी, ए.के. हंगल ऐं हशू केवल रामाणी अहिड़े क़िस्म जो दॿाउ बर्दाश्त कयो। कुझु माण्हुनि जिन में सुबुह ज्ञानचंदाणी ऐं पोइ मल बि शामिलु हुआ, सिंध छॾण खां इनकार कयो ऐं जेल वञण जे इम्कान खे क़बूलु कयो। हिंगल खे जेल मोकिलियो वियो ऐं आख़िरकार हू उतां भॼी वियो। परचू विद्यार्थीअ जो केस बि हो, जेको अंग्रेज़ हुक्मरानी ख़तमु करण वारे इनक़लाबी सियासत में शामिलु रहियो। खेसि बरतानवी अमलदारनि ऐं सरकारी मिल्कियत ख़िलाफ़ तशदुद सां लाॻापियल इल्ज़ामनि तहत क़ैद कयो वियो, जंहिंखां पोइ हू जेल मां फ़रार थी हिंदुस्तान हली वियो। उते खेसि रियासती सतह ते आज़ादी जो सिपाही तस्लीम कयो वियो। जेतोणीकि ॿुधायो वञे थो त मर्कज़ी हुकूमत खेसि तस्लीम करण खां इनकार कयो, छाकाणि त संदसि सुञाणप जी तस्दीक न थी सघी। घर त वञाइजी विया, पर सिंधियुनि जे ख़ानदानी यादनि में उन दर्द खे महफ़ूज़ रखियो वियो आहे। 17 जनवरी 1948 ते मुंहिंजे पीउ जो ख़ानदान अहमदाबाद वेंदड़ रेलगाॾी में सवार हो। जॾहिं मुंहिंजे ॾाॾी खे ॿार ॼण जो वक़्तु आयो त खेनि मारवाड़ जंक्शन ते रेल बदिलाए इस्पताल पहुचण लाइ जोधपुर वञणो पियो। मुंहिंजी दोस्त लंडन में रहंदड़ शाइरा ऐं लेखिका रिश्का विलियम्स यादि कंदे चवे थी, मुंहिंजी माउ जो ख़ानदान राति जे वक़्तु माल बरदार रेलगाॾी में रवानो थियो। हू 5 सालनि जी हुई। हुनजे वालदेन ख़ाली 555 सिगरेटनि जे दॿे में सोन जा सिका विझी उहो दॿो खेसि ॾेई छॾियो, उन उमेद सां त इख़्तियारियुनि निडड़ी ॿारड़ी जी तलाशी वठण खां पासो कंदा। आख़िरकार उहो ख़ानदान मद्रास जे माउंट रोड ते वाक़िआ दी वाइट शॉप पहुतो, जेका संदन मिल्कियत हुई। हूअ इहो बि यादि करे थी त हिकु अकाउंटेंट जी धीअ, जंहिं संदसि पीउ जी मदद करण जी कोशिशि कई हुई, मुबीना तौरु इज्तमाही जिनसी ज़्यादती जो शिकार थी। उन वाक़े खां पोइ संदसि ॾाॾे फ़ैसिलो कयो त पंहिंजे ख़ानदान खे हिंदुस्तान मोकिले। विलियम्स नाइजीरिया में पैदा थी ऐं लंडन में परवरिश पाती। संदसि वालिद सिंध मां हिंदुस्तान वियो, जिते हुन हांग कांग ऐं जापान में पंहिंजनि चाचनि सां गॾु कमु कयो, जंहिंखां पोइ हुन कैमरून ऐं नाइजीरिया में पंहिंजो कारोबार शुरू कयो। सिंध संदसि शाइरी जो मरकज़ी मौज़ू रही आहे, हिकु अहिड़ो विरसे में मिलियल वतन जंहिंखे हूअ पंहिंजे वजूद सां गॾु खणी हले थी। अहिड़ी विरसे में मिलियल यादि हिकु ॿिए दोस्त फिल्म साज़ ऐं मशहूरु हेयर स्टाइलिस्ट सपना मोती भावाणी वटि बि आहे, जंहिं पंहिंजी नानी खां सिंध बाबति कहाणियूं ॿुधियूं। हू सिंध सां लाॻापियल नक्शो निगार वारा टैटू पंहिंजे जिस्म ते ठहिराए थी ऐं सिंधिस्तान नाले फिल्म बि ठाही, जंहिंमें सिंध जी तस्वीर ऐं वतन वञाइण जो सदमो पेश कयो वियो आहे। हुन सिंध अचण जी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे, पर संदसि चवण आहे त खेसि वीज़ा ॾियण खां इनकार कयो वियो। हू चवे थी त पंहिंजे टैटनि वसीले हिकु लिहाज़ खां हू पाण सिंध बणिजी वई आहे। संदसि नज़म जॾहिं हिकु सिंधी औरत मरे थी त हिकु किताब मरी वञे थो, उन ख़्याल खे उजागर करे थो त वतन का नक्शे ते न पर जिस्म अंदरि महफ़ूज़ रही सघे थो। हू अक्सर मूंखां पुछनि था त मां किथां जी आहियां। मां पंहिंजो लिबास साहेड़े वठां थी
ऐं उन जे हेठां हॾनि जी जाइ ते हिकु वञायल वतन मौजूदु आहे। हीअ नज़म यादगिरी खे हिकु अहिड़े दस्तावेज़ में तब्दील करे छॾे थो जंहिंमें वतन नसल दर नसल जिस्म सां गॾु मुंतक़िल थींदो रहे थो। उन वक़्त बि जॾहिं सरहदूं वापसी खे ॾुखियो या नामुमकिन बणाए छॾीनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हसन मुजतबा जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां सां मुखातिब जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। वधंदड़ जबर ऐं खाबी धुर जो किरदारु। ख़ूबसूरत लेखक आफ़ताब जांडियो लिखे थो, रियासत ऐं समाज जो तालुक़ु रुगो क़ानून ऐं हुक्मरानी जो तालुक़ु न आहे। उन जे अंदरि ताक़त मुफ़ाद ऐं रज़ामंदी जा केतिरा ई रिश्ता कमु कंदा आहिनि। जॾहिं उन्हनि रिश्तनि में तवाज़ुन बिगड़णु लॻे ऐं समाज जा वधंदड़ तज़ाद सियासी गुफ़्तगू बदिरां ताक़त सां हल करण जी कोशिशि कई वञे, तॾहिं रियासती जबर वधणु लॻंदो आहे। उन वक़्तु असल सुवालु इहो बणिजी वञे थो त रियासत एतिरो जबर छो करे रही आहे, उन जबर जी ज़रूरत रियासत खे छो महसूसु थी रही आहे ऐं उन जे पोयां कहिड़ा सियासी मुआशी ऐं स्ट्रेटेजिक मुफ़ाद कमु करे रहिया आहिनि। मुल्क में अॼु ही सुवालु वधीक अहम थी वियो आहे। सियासी इख़्तिलाफ़ जी जाइ सोढ़ी थी वई आहे। इज़हार जी आज़ादी तमामु महदूद थी रही आहे ऐं रियासत सां इख़्तिलाफ़ कंदड़ सियासी ऐं समाजी क़ुवतनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां दबाव, तशदुद, गद्दारी, मुल्क दुश्मन सॾणु रिवायत बणियल आहे। सिंध में पाणी, ज़मीन, वसीलनि, ॿोली, शहरनि ऐं सियासी ख़ुदमुख़्तियारी जा सुवाल रुगो इंतिज़ामी मसइला न आहिनि। जॾहिं हिकु क़ौम खे पंहिंजी सुञाणप, वसीलनि ऐं सियासी मुस्तक़बिल बाबति फ़ैसिला करण जे इख़्तियार खां महरूम रखियो वञे त क़ौमी महरूमी जो सुवालु पैदा थियणु फितरी बणिजी वञे थो। जॾहिं उन महरूमी ख़िलाफ़ु जमहूरी सियासी आवाज़ खे ताक़त सां दॿायो वञे त क़ौमी जबर जो पासो वधीक अयां थी वञे थो। पर सिंध जी जमहूरी मुआशी सियासी समाजी हक़नि समेत क़ौमी सवाल खे तबक़ाती सवाल खां धार करे ॾिसण सां बि हक़ीक़त अधूरी रहिजी वञे थी। उन में के बि ॿ राया न आहिनि त सिंधी वॾेरे ऐं हारी जा मुफ़ाद हिकु जहिड़ा न आहिनि। सिंधी सरमाएदार ऐं मज़दूर पोहरियत जे समाजी मुआशी मुफ़ाद ऐं हैसियत बि साॻी न आहे। सिंध जे क़ौमी हक़नि या उन जे वजूद जी बका जी जदोजहद में जेकॾहिं पोहरियत तबक़नि जो आज़ादु सियासी किरदारु न हूंदो त उहा जदोजहद आसानी सां वॾे सूबे जी इस्टेब्लिशमेंट मां मक़ामी यानी सिंधी हुक्मरान तबक़नि जे मुफ़ादनि जे ताबे थी वेंदी। लेनिन क़ौमी सवाल ते मज़लूम क़ौमनि जे हक़ ख़ुदि इरादियत जी हिमायत खे पोहरियत तबक़े जी बैनुल अक़वामियत सां ॻंढियो। ट्राट्स्की लाइ बि क़ौम जी सियासी जमहूरी हक़नि ऐं क़ौमी आज़ादी जी जदोजहद ऐं तबक़ाती जदोजहद हिक ॿिए खां धार रस्ता न हुआ। मज़लूम ऐं महकूम क़ौम जी आज़ादी जी जदोजहद में पोहरियत तबक़ो पंहिंजे सियासी प्रोग्राम ऐं मुआशी मुफ़ादनि सां शामिलु थिए ऐं उन जदोजहद खे समाजी तब्दीली ॾांहुं वठी वञण जी कोशिशि करे। पाकिस्तान ऐं ख़ासि तौर सिंध जी खाबी धुर लाइ हीअ अॼु बि हिकु वॾो सियासी सुवालु आहे। माज़ी में खाबी धुर जे हिकु हिसे क़ौमी इस्तिसाल ऐं जबर जे सुवाल खे पुरजवा यानी सरमाएदाराणी क़ौमपरस्ती सम्झी नज़रअंदाज़ कयो। अहिड़ी तरह क़ौमपरस्त सियासत जे वॾे हिसे तबक़ाती तज़ादनि खे नज़रअंदाज़ कयो। ॿिन्ही सूरतनि में क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद जे विच में उहा सियासी पुल कमज़ोर रही जेका सिंध जी अवामी सियासत लाइ ज़रूरी हुई ऐं आहे। रियासती जबर खे मुआशी ऐं स्ट्रेटेजिक पॉलिसियुनि खां अलॻि करे ॾिसण बि दुरुस्त न आहे। माली ऐं मुआशी विरछ, ज़मीन, पाणी, मैदनी वसीलनि, वॾनि तरक़ियाती मनसूबनि, शहरनि जी ज़मीन ते कंट्रोल ऐं नए सरमाएदारी लाइ इलाइक़नि जे खोलण जा फ़ैसिला जॾहिं अवामी मफ़ादनि सां टकराइजनि था त रियासती ताक़त उन्हनि पॉलिसियुनि लाइ सियासी जाइ पैदा करे थी। तंहिं करे खाबी धुर खे हर जबर जे पोयां इहो सुवालु रखिणो पवंदो त कंहिंजे मुफ़ाद जी हिफ़ाज़त थी रही आहे ऐं उनजी क़ीमत केरु अदा करे रहियो आहे। नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, न मक़तल हुई दिलि न खंजर हुई दिलि, न मक़तल हुई दिलि न खंजर हुई दिलि, न फ़ातह जो ॿेड़ो न संखर हुई दिलि, न कातिल न बाग़ी न काफ़िर हुई दिलि, हक़ीक़त में कंहिंजी ही गागर हुई दिलि, नज़म जे लिखण लाइ कागर हुई दिलि, ही मज़दूर बालिक ही शाइर हुई दिलि, वफ़ा जे सफ़र जी मुसाफ़िर हुई दिलि, कंहिं पोपट ते वेही घुमणी घुरियसि थे,
थकल चंड मेरो चुमणी घुरियसि थे, पखियुनि जे बखनि में सुम्हणी घुरियसि थे, फजर जो कोयल खे ॿुधणी घुरियसि थे। उहा दिलि त हीअं हुई कूंजड़ी जो, उन खे अव्हां जे नसाबनि वलोड़ियो। मकारी खे ओढ़ियल किताबनि झंझोड़ियो, सलेबनि झंझोड़ियो, अताबनि झंझोड़ियो, निज़ामनि जी नफ़रत ग़लाज़त निहोड़ियो। उन्ही नेठि विरची सदियुनि खे परोड़ियो। जनूनी धमालनि जंगियुनि खे परोड़ियो, कथा खे परोड़ियो, दगा खे परोड़ियो, धर्म खे, मज़हब खे, ख़ुदा खे परोड़ियो। नओं इश्क पाए निगाहुनि खे सम्झो, ग़ुलामी खे जातो हुगाहुनि खे सम्झो। उहा दिलि त तब्दील थी वई तड़प में, उहा दिलि त थी वई ही धरती सॼी आहे। न गिरजा न हुजरो न को बुत सुञाणे, न दड़को न दोखो न को घुत सुञाणे। उहा दिलि त कंहिंजे पघर जो फुड़ू आहे, उहा दिलि त नीरनि गुलनि जी चुनी आहे, उहा दिलि त वेढ़नि गसनि जी मिटी आहे। उहा दिलि त हाणे असांजी बि नाहे, उहा दिलि त हाणे फ़क़्ति इश्क़ आहे, रुॻो इश्क़ आहे, रुॻो इश्क़ आहे। उहा दिलि त हाणे रुॻो इश्क़ आहे। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे कराची केस बाबति आहे। बरख ॾाहे नामियल लेखक आहे साईं मोहम्मद इब्राहिम जोई जो लेख आहे। अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। हिन लेख जो अॼु टियों ऐं आख़िरी हिसो अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। कराची शहरी हुकूमत समेत सिंध जे ॿिनि ज़िले हुकूमतनि जेके बि अॼु ॾींहं ताईं तरक़ियाती कम कराया आहिनि, उन्हनि जो वधि में वधि कमज़ोर पासो हीअ आहे त वॾियुनि तरक़ियाती रिथाउनि जूं के बि जाइज़ ऐं क़ानूनी घुरिजूं पूरियूं न कयूं वियूं आहिनि, न त मुनासिब नमूने ट्रेंडिंग कराई वई आहे, न ई कमनि जे मयार जी जांच लाइ कोई अभ्यास करायो वियो आहे, न ई वरी कमनि जी चकास कंहिं टीह धुर खां कराई वई आहे। उन खां सवाइ अॼु ॾींहं ताईं कराची शहरी हुकूमत सालियानी बजट जी का बि ऑडिट रिपोर्ट सिंध हुकूमत वटि जमा न कराई आहे, जंहिं लाइ पाबंद आहे। तरक़ियाती कमनि जी कराची में अहिड़ी सूरतहाल खां पोइ जेकॾहिं मुख़्तसर नमूने हैदराबाद में थियल तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वठिजे त बि तस्वीर घणी मुख़्तलिफ़ नज़र न ईंदी। ख़ासि तौर ते हैदराबाद जे इलाइक़े कासिमाबाद में सरकारी दस्तावेज़नि पटांदड़ हैदराबाद जी शहरी हुकूमत खे हेल ताईं तरक़ियाती कमनि जी मद में 22 अरब रुपया ॾिना विया आहिनि, जिन जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ रिथाऊं शुरू कयूं वियूं आहिनि। उन्हीअ ॾस में हिकु रिपोर्ट कासिमाबाद जे हवाले सां इहा रिपोर्ट इन द डेवलपमेंट एंड ओवरव्यू ऑफ द स्कीम्स इन कासिमाबाद जे उनवान सां जारी कई वई आहे, जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त कासिमाबाद में कुल 16 वॾा प्रोजेक्ट शुरू कया विया आहिनि, जिन हेठि 224 तरक़ियाती रिथाऊं जोड़ियूं वियूं आहिनि ऐं उन्हनि लाइ 6 अरब 56 करोड़ 21 लख 70 हज़ार रुपया ख़र्च कया विया आहिनि। उन ॾिस में हैदराबाद ज़िले हुकूमत हिकु दस्तावेज़ी फिल्म पिणु ठाराई आहे, जेका आम केबल ऑपरेटरनि वसीले हैदराबाद वासियुनि खे ॾिसणु नसीब थी आहे। उन्हीअ डॉक्यूमेंट्री में पिणु इहो ॾेखारियो वियो आहे त हैदराबाद खे कासिमाबाद समेत ज़िंदगी जे समूरियुनि सहूलियतुनि सां नवाज़ियो ऐं सिंगारियो वियो आहे, जॾहिं त हक़ीक़त उन जे ॿिनि उबतड़ आहे। जेकॾहिं को बि माण्हू पंहिंजे तौर ते वञी कासिमाबाद जो चकर लॻाए ईंदो त पहिरीं सट में संदसि राय इहा हूंदी त हिन इलाइक़े जो को धणी साईं कोन्हे। कासिमाबाद जी हालति हीअ आहे त उते जा रोड रस्ता भॻल टुटल आहिनि, पाणी जे निकाल वारियूं लाइनूं तबाह थियल आहिनि, पीअण जे साफ़ पाणी जो मसइलो उते ई आहे जिते अॻु हो, उतां जा पार्क उजड़ियल आहिनि, घटियुनि रस्तनि में रोशनी जो मुनासिब इंतिज़ाम न आहे, घटी घटी में गटर उथियल नज़र ईंदा ऐं उन्हनि जा मुंहं खुलियल ई मिलंदा। पूरो इलाइक़ो लावारसी, बेध्यानी ऐं बर्बादीअ जो जहिड़ो मिसाल बणियल आहे। सवाल हीअ करणु घुरिजे त नेठि उहे 7 अरब रुपयनि जा 16 तरक़ियाती मनसूबा ऐं उन्हनि हेठि शुरू कयल 224 रिथाऊं अलाए त कहिड़े माॻ ते वञी लथियूं, जो कंहिंखे बि ॾिसण लाइ कुझु बि नथो मिले। अमन अमान जी सूरतहाल असां सभिनी ॾिठो ऐं जातो आहे त कराची में सदाईं नामालूम खूनियुनि हथां केतिरा ई माण्हू मारिया था वञनि, ऐं इहो बि असीं ॼाणूं था त कॾहिं बि कराची में थींदड़ उन्हनि वारदातुनि में मुलविस खूनी गिरफ़्तार नथा थियनि। हिते सवाल इहो करणु घुरिजे त आख़िर
उहे केर आहिनि जेके वरियनि खां वठी माण्हू मारींदा अचनि पर कॾहिं बि सरकार जे हथ न चढ़िया आहिनि। अहिड़नि नामालूमनि खे 12 मई 2007 ते कराची में पिणु ॾिठो वियो, जिन सरेआम गोलियूं हलायूं ऐं TV चैनल वसीले सॼी दुनिया उहो नज़ारो ॾिठो। पर उन खां पोइ बि उहे नामालूम कॾहिं बि मालूम न थी सघिया। छा वक़्त जी कंहिं बि हुकूमत वटि के बि अहिड़ा उपाउ या इंतज़ाम मौजूदु न आहिनि जो उहा सरेआम खून रेज़ी ऐं इंसान सोज़ी जे अमल में मुलविस उन्हनि नामालूमनि खे बेनक़ाब करे सघे। ताज़ो ई सिंध जे घरू मामलनि वारे वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हिम्मत ऐं जवान मर्दी खां कमु वठंदे इहो चयो आहे त कराची में क़त्ल ऐं मुख़्तलिफ़ ॾोहनि जा जेके बि केस आहिनि उन्हनि खे ॿीहर उथलाए सघिजे थो। इहो बयानु रुॻो ज़ुबान ख़र्च जी हद ताईं क़ाइमु न रहणु घुरिजे ऐं न ई अहिड़े बयान जारी करण जी घुरिज हिन वक़्तु महसूसु कई वञे थी जॾहिं इतिहादी तिरकंदे सिरकंदे दूर वेंदे ॾिसजनि या मथनि कंहिं मुख़ालिफ़ तुर जो सियासी दॿाउ वधी वियल आहे। उन जे उबतड़ हाणोकी हुकूमत खे पंहिंजी ज़िमेवारी सम्झी क़त्ल ऐं ॿिनि ॾोहनि जे केसनि जी पोइवारी करणु घुरिजे। हकीम मोहम्मद सईद मुनवर सहरवर्दी 18 अक्टूबर 12 मई जी दहशतगर्दी कराची में वकीलनि खे जेरे साड़णु कराची में बलूच अॻुवाणनि जे क़त्ल खां वठी PP शहीद भुट्टो जे मरकज़ी सदर अली गौहर चांडियो जसकम चेयरमैन बशीर ख़ान कुरैशी ते क़त्ल जे हमलनि खां बचाइण लाइ शहीद थियल कारकुन तोड़े सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं SUP जे शहीद थियल कारकुननि जे केसनि जी सही नमूने जांच कराई वञे ऐं ॾोहारियुनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणणु घुरिजे। सिंध जी राजधानी कराची लॻभॻि 2 करोड़ जी आबादी वारो शहरु आहे। ॾींहां ॾे हुन जी नामाचारी पिणु आहे, पर वॾे अफ़सोस सां ही ॻाल्हि चवणी पवे थी त उते अमन अमान जी सूरतहाल में कॾहिं बि सुधारो नाहे आयो। घर मां कंहिं कमु या नौकिरी साॻे निकिरंदड़ माण्हू खे इहा ख़ातिरी नाहे त उहो वापसि घर सलामत पहुचंदो बि या न। रुॻो हलंदड़ साल कराची में राह वेंदे मारिजी वियल बेगुनाह माण्हुनि जो तइदादु 1500 खां मथे आहे ऐं केतिरा ई इलाइक़ा नोगो एरिया बणियल आहिनि जिन में अंदरि घिरण खां पोइ सलामती सां वापसि मोटणु ख़ुशनसीबी चई सघिजे थी। अॼु असीं ॾिसूं था त सॼो मुल्क दहशतगर्दी जी लपेट में आहे जिते कई बम धमाका रोज़ जो मामूल बणियल आहिनि। कुझु अरसो अॻु ताईं सूरतहाल इहा हुई जो उहो पुछबो हो त धमाको किथे थियो आहे, पर हाणे हर कोई इहो थो पुछे त अॼु घणा धमाका थिया आहिनि। पर उन दहशतगर्दी ऐं कराची वारी दहशतगर्दी में बिन्ह वॾो ऐं निमाया फ़र्क़ु आहे। हिन क़िस्म जी दहशतगर्दी जो तालुक़ु बम खां वधीक गोले सां आहे जंहिंखे टारगेट किलिंग जे नाले सां यादि कयो वञे थो। रुॻो गुज़िरियल महीने ॿिनि जी सूरतहाल ते नज़र विझबी त कराची में केतिरा ई बलूच अॻुवान टारगेट करे मारिया विया आहिनि जॾहिं त अहिड़े क़िस्म जी खूनरेज़ी जो सिलसिलो वरियनि खां वठी जारी आहे। कराची ऐं लाहौर में थींदड़ ॾोहनि जी भेटवार जाइज़ाती रिपोर्ट पेश कजे त कराची में लाहौर जी भेट में वधीक थाणा क़ाइमु थियल आहिनि जिन जो तइदादु 96 आहे ऐं लाहौर में 76 थाणा आहिनि। गुज़िरियल साल जी रिपोर्ट मूजिबि लाहौर में 42,140 केस रजिस्टर कया विया हुआ जॾहिं त लाहौर जी आबादी 1 करोड़ जे लॻभॻि आहे। कराची में दाख़िल कयल केसनि मूजिबि FIR जो अंग 39,162 आहे। कराचीअ जी आबादी 1 करोड़ 80 लख जे लॻभॻि आहे। कराची में हिकु ॾींहं में लॻभॻि 110 FIR दाख़िल थियनि थियूं जॾहिं त लाहौर में लॻभॻि 200 FIR दाख़िल थियनि थियूं। लाहौर में लॻभॻि 200 FIR दाख़िल थियनि थियूं। गुज़िरियल साल जी भेट में हिन साल कराची में ॾोहनि में तमामु घणो इज़ाफ़ो थियो आहे। मिसाल तौरु सेप्टेंबर 2009 ताईं कराची में थियल वारदातनि ते FIR जो दाख़िल कयल अंग 45,625 आहे। पुलिस रिकॉर्ड मूजिबि हिकु साल में 1400 माण्हू कराची में गोली वसीले मौत जो खाज बणिजनि था। मथे ॾिनल अंगनि अखरनि मां इहो ॼाणबो त जेतोणीकि कराची जी आबादी लाहौर जी भेट में वधीक आहे ऐं उते ॾोहनि जे वारदातनि जो तइदाद बि वधीक आहे, पर उन हूंदे बि दाख़िल कयल केसनि जो अघु बिन्ह घटि आहे। उन जो मतिलबु हीअ आहे त ॾोहनि जो शिकार थियल माण्हू पुलिस इंतिज़ामिया सां लह विचड़ में नथा अचनि।
कराची जे शहरनि में मायूसी जी इहा कैफ़ियत इन करे पैदा थी आहे जो शहरनि इहा ॻाल्हि ॼाणी वरिती हुई त खेनि इंसाफ़ मिलण जी का बि उमेदु न आहे। उनजो मतिलबु सिधी रीत हीअ वठिजे त उहे क़ानून जे रखवाली कंदड़नि मां हाणे पूरी तरह मायूस आहिनि। पुलिस आर्डर 2002 जो मक़सदु पुलिस में सुधारा आणणु ऐं उन मां के मुस्बत नतीजा हासिल करणु हो, पर मोट में पुलिस हिते मुकमिल तरह नाकाम थी चुकी आहे। अंग्रेज़ी अख़बार डॉन में छपियल 7 नवंबर जी हिक ख़बर मूजिबि गुज़िरियल 8 सालनि में सरकारी हथियारनि जे गोदाम यानी माल खाने मां 40,000 हथियार भुॻड़नि मुठ ते कराची जे शहरनि खे विकिरो कया विया आहिनि ऐं अहिड़ा हथियार बि विकिरो कया विया आहिनि जिन जा लाइसेंस आम शहरनि खे जारी करण जी मनाही थियल आहे। मालखानो उहा जाइ आहे जिते ॾोहारियुनि खां ऐं हथियारनि जी स्मगलिंग खे पकड़ण वसीले बरामद थियल हथियार जमा कया वेंदा आहिनि ऐं उन जे इस्तेमालु करण जो इख़्तियार रुॻो क़ानून लागू कंदड़ इदारनि जे अमलदारनि खे हूंदो आहे। सॼी दुनिया में हिन वक़्तु इन उसूल ते अमल थी रहियो आहे त जेके बि मेट्रोपॉलिटन शहर आहिनि उन्हनि खे हथियारनि खां आजो करायो वञे। कराची जो शुमार पिणु दुनिया जे वॾनि जदीद शहरनि में थिए थो, पर हिते सूरत हाल बिल्कुलु उबतड़ नज़र अचे थी। कराची में असर रसूख़ रखंदड़ धुर जा अॻुवाण पंहिंजनि कारकुननि खे इंतिहा पसंदनि ऐं दहशतगर्दनि जी रस्ते रोक जे बहाने वधि में वधि हथियार ख़रीदण लाइ हौसला अफ़ज़ाई कंदा रहिया आहिनि। हथियारनि ख़रीदण ऐं गॾु करण जी अहिड़ी आम दावत खां पोइ वॾनि शहरनि में रहंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ आबादी पंहिंजे पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झणु लॻी आहे, छाकाणि त माज़ी जा तलख़ तजुर्बा उन्हनि खां अॼु ॾींहं ताईं न विसरिया आहिनि। भर्ती थियल माण्हुनि जो अंगु 6,000 जे वेझो आहे ऐं उहे लॻभॻि सभु हिकु मख़सूस ॿोली ॻाल्हाईंदड़ आहिनि। कराचीअ जे मख़सूस लसानी फ़िरक़ेवारियत रखंदड़ धुर जा कारकुन ॼाणाया पई विया आहिनि, यानी काल्ह जेके वज़न में लिकाए हथियार खणंदा हुआ उन्हनि खे सरेआम हथनि में हथियार खणण जी ऐं उन्हनि खे मर्ज़ी सां हलाइण जी इजाज़त ॾिनी वई आहे। अहिड़े नामनिहाद मेट्रोपॉलिटन पुलिस खे हाणे सिटी वार्डन जो नालो ॾिनो वियो आहे। अहिड़े उपाउ वठण जो बुनियादी सबबु कराची में ट्रैफ़िक खे कंट्रोल कराइणु ॼाणायो वियो आहे, पर जॾहिं उन नई भर्ती कयल पुलिस जे कार्रवाइनि खे ॾिसे थो त महसूसु थिए थो त खेनि कराची में मुख़ालिफ़नि ते रोब ऐं दबदबे ॼमाइण लाइ मुक़ररु कयो वियो आहे। उन्हीअ फ़ोर्स खे ॾंडा ऐं हथियार ॾिना विया आहिनि। उन्हनि खे ख़ासि तरह उन्हनि इलाइक़नि में रखियो वियो आहे जिते उन लिसानी धुर जी अक्सरियत न आहे। साॻिए वक़्तु उन फ़ोर्स खां जेको वधि में वधि कमु वरितो पए वियो आहे उहो हीअ आहे त जिते बि मक़ामी माण्हुनि जा ॻोठ आबाद आहिनि उन्हनि ते हथियारनि ऐं ॾंडनि सां कड़की पइजे। केतिरा ई सिंधी ॻोठ उन फ़ोर्स जे मदद सां अडाए पट कया विया आहिनि। ग़ैर क़ानूनी भर्तियूं ऐं मुलाज़मतनि में नाजाइज़ तरक़ियूं। कराची शहरी हुकूमत जे कारनामनि मां हिकु इहो बि अहम कारनामो आहे त उन पंहिंजे तौर ते मुलाज़मनि जूं भर्तियूं कयूं आहिनि त उन्हनि खे तरक़ियूं बि ॾिनियूं आहिनि। अहिड़ियुनि भर्तियुनि ऐं तरक़ियुनि जो अंगु हज़ारनि में आहे। इन सिलसिले में कराची शहरी काउंसिल हिकु ठहराव मंज़ूरु कंदी आहे जंहिं ते तुर्त ऐं असराइतो अमल ज़रूरी सम्झो वेंदो आहे। उन्हनि भर्तियुनि ऐं तरक़ियुनि जे ॾिस में के 1,000 खां भर्तियूं सिहत वारे खाते में कयूं वियूं आहिनि ऐं उन्हीअ सिलसिले में सिंध हुकूमत खां का बि मंज़ूरी न वरिती वई। उनखां सवाइ वाटर बोर्ड में खयल 7,000 माण्हुनि खे मुस्तक़िल करण ऐं खेनि सरकारी प्लाटुनि ते आबाद करण जी ॻाल्हि पिणु आम खुलियल आहे। रुॻो एतिरो ई न पर कराची शहरी हुकूमत पंहिंजे ॿियनि 3,000 मुलाज़िमनि खे पिणु पके करण जो इरादो ॾेखारियो आहे। उनखां सवाइ मुख़्तलिफ़ खातनि में 219 उहिदनि ते वेठल शख़्सनि खे मेरिट ऐं सीनियरिटी जी लताड़ करे ख़ुशनवाज़ पॉलिसी हेठि मथिएं ग्रेड में तरक़ी ॾिनी वई आहे। उनखां सवाइ नयूं आसामियूं पैदा करे 140 पंहिंजा माण्हू पिणु भर्ती कया विया आहिनि। मिसाल तौरु कराची जे नाज़िम जे हुकुम ते कराची में फायर ब्रिगेड ऐं बचाव वारे खाते में 300 ॼणनि जी सिधी रीति भर्ती वारो हवालो ॾेई सघिजे थो। उन ॾिस में पिणु सिंध हुकूमत जे आला ऐं मजाज़ इख़्तियारनि खां मंज़ूरी ज़रूरी न सम्झी वई। उनखां सवाइ इहो मामिलो पिणु अख़बारनि में अची चुको आहे त सक़ाफ़त खाते में उन्हनि 100 गोसड़ू मुलाज़िमनि खे ॿीहर बहाल कयो वियो जिन खे पोएं हुकूमती दौर में
मुलाज़मत में रिटायर थी वियो। खेनि लगातार गैर हाज़ुर रहण सबबि घर भेड़ो कयो वियो हो। जीअं त ही निज़ाम आवाम जी ख़िदमत, फलाह, बहबूद ऐं उन जे मसइलनि जे हल ॾियण में नाकाम वियो आहे ऐं उन हिकु मरायत याफ़्ता, लसानी इक़लियत ऐं सरमाएदार जे लैंड माफ़िया खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा कयो आहे। न रुॻो एतिरो, पर ही निज़ाम हिकु नए गैर ज़िम्मेवार ऐं बदउनवान इंतिज़ामिया खे पैदा करण जो सबबु बणियो आहे, जंहिं आम ख़ल्क़ जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे नाले में मिलियल फंडनि, सालियानी बजटनि ऐं ॿियनि वाधो रियायतुनि खे वधि में वधि बि ख़तमु करायो वियो आहे। सभ खां अहम नुक़्तो हीउ आहे त हिन निज़ाम मुल्क जे चइनी वफ़ाक़ी इकाइयुनि जे हुकूमती इख़्तियारनि में खुली तरह मुदाख़लत पई कई आहे। ख़ासि तरह सिंध में हिन निज़ाम जा हाञा एतिरे हद ताईं वधी विया आहिनि जो सिंधी अवाम पंहिंजी जाग्राफ़ी हदनि में पाण खे गैर महफ़ूज़ महसूसु करे रहियो आहे ऐं इहो हिन निज़ाम खे सिंध जे सियासी ऐं इंतिज़ामी सतह ते डामाडोल करण जी गहरी साज़िश सम्झी रहियो आहे। अवाम खे हेठिन सतह ते इख़्तियार मुंतक़िल करण जी आड़ में खेनि गिरोही फ़िरक़े पसंद ग़ुलाम बणाईंदड़ हिन निज़ाम जो भवाइतो रूप साम्हूं अची चुको आहे। उन्ही करे तमामु जल्द जनरल रिटायर्ड मुशर्रफ जी बाक़िया तौरु सुञाणंदड़ हिन निज़ाम खे ख़तमु करे पुराणो मजिस्ट्रेट निज़ाम बहाल करे उनखे पूरी तरह सूबनि जो इख़्तियार ॾिनो वञे। उनखां सवाइ गुज़िरियल 10 सालनि दौरान हिन निज़ाम हेठि जेके बि जानिबदाराणियूं सिंध मुख़ालिफ़ क़दम खयां विया आहिनि ऐं जेके ग़लति फ़ैसिला मढ़िया विया आहिनि उन्हनि खे बि रद्द कयो वञे। न रुॻो एतिरो, पर कराची ऐं हैदराबाद समेत सॼी सिंध में थियल तरक़ियाती कमनि जी आड़ में जेका बि बदउनवानी ऐं बद इंतिज़ामी अमल में आंदी वई आहे उन ते हिकु आज़ादु इंक्वायरी विहारे सभु तफ़सील अवाम आॾू पेश कया वञनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं बरख डाहे साईं मोहम्मद इब्राहिम जोए जो लिखियल लेख। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।